सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी यूनिट 7 सबक 6 नफ़ो ऐं नुक़सान प्रॉफिट एंड लॉस। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो, मां बिज़नेस मैथमेटिक्स जे हिकिड़े ॿिए सबक सां हाज़िर आहियां। अॼोके सबक में जेके टॉपिक्स असां ॾिसंदासीं उहे आहिनि ट्रेड टर्मिनोलॉजी, प्रॉफिट एंड लॉस कैलकुलेशन, परसेंट प्रॉफिट एंड लॉस, ऐं उन खां पोइ असां एग्ज़ाम्पल्स ॾिसंदासीं जंहिंमें असां मिसाल हल करे ऐं प्रॉफिट ऐं लॉस यानी नफ़े ऐं नुक़सान खे कढण जा तरीक़ा सिखंदासीं। ज़िंदगीअ जे हर शुबे में कुझु लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके उन सां तालुक़ रखंदा आहिनि। उनखे असां इस्तिलाह ऐं टर्मिनोलॉजी चवंदा आहियूं। उहा टर्मिनोलॉजी असांखे उन शइ जे कुझु ख़ासि ॻाल्हियुनि जे बारे में वज़ाहत ॾींदी आहे। सो अचो त असां कुझु कारोबारी इस्तिलाह ॾिसूं। कारोबार में जॾहिं असां शइ वठूं था, ख़रीद था कयूं वापारी जे तौर ते, त असां उन वापार में कुझु रक़म लॻायूं था। जेका रक़म असां लॻाई उनखे असां कॉस्ट चवंदा आहियूं। सिंधीअ में उनखे मूर बि चइबो आहे। पर जेकॾहिं असां उन शइ खे विकिणंदासीं त असां रक़म हासिल कंदासीं। सो उहा जेका हासिल रक़म थींदी उनखे असां रिवेन्यू चवंदा आहियूं या कमाई चवंदा आहियूं। यानी वापार मां हासिल कयल कुल रक़म उहा थींदी कमाई, ऐं वापार में लॻायल कुल रक़म उहा थींदी मूर। हाणे ॾिसो त हिन मूर ऐं कमाईअ जे मरफ़त असां छा था सम्झूं। हाणे जेकॾहिं असां वटि कमाई वधीक हूंदी ऐं मूर घटि हूंदो, यानी घटि पैसा लॻाए वधीक असां कमाया, त असांखे थींदो नफ़ो, यानी असां वटि कुझु पैसा बचंदा। पर जेकॾहिं असां वटि मूर वधीक हूंदो ऐं कमाई घटि थींदी त असांखे थींदो नुक़सान, यानी असांजे हणऊं पैसा वेंदा। सो अहिड़ी तरह असां ॾिठो त कमाई ऐं मूर जे करे असांखे नफ़ो ऐं नुक़सान थी सघे थो। मूर जेकॾहिं घटि आहे ऐं कमाई वधीक आहे त नफ़ो, पर जेकॾहिं असांजी कॉस्ट जेका आहे उहा वधीक आहे ऐं रिवेन्यू घटि आहिनि त असांखे लॉस थींदो। पर हाणे सम्झो त असां कंहिं वापार में असां गुण वरिती पटाटनि जी, 40 किलो जी गुण वरिती, हुन में कुझु पैसा ॾिना। हाणे उहे जेके पैसा असां न उहे 40 किलो जा ॾींदासीं न, असांखे उहे पैसा थींदा, मूर जेको थींदो उहो 40 किलो जो थींदो। पर असांखे फी किलो क़ीमत कढणी आहे, यानी पर यूनिट प्राइस कढणी आहे। उनखे असां चवंदा आहियूं कास्ट प्राइस, यानी ख़रीदी क़ीमत जेका 1 किलो जी हूंदी। अहिड़ी तरह रिवेन्यू जेके आहिनि उहे बि पर यूनिट हूंदा आहिनि। उनखे असां सेल प्राइस या विकिरे जी क़ीमत चवंदासीं। सो सेल प्राइस यूनिट जी आहे ऐं रिवेन्यू सॼो आहे, कास्ट सॼो आहे ऐं कास्ट प्राइस हिकिड़े यूनिट जी यानी हिकिड़े एके जी आहे। ख़रीदी क़ीमत ऐं मूर, विकिरे जी क़ीमत ऐं कमाई। अचो त असां इस्तिलाहनि खे जेके असां हाणे ॾिठा उन्हनि खे असां हिकिड़े मिसाल ते सम्झूं। सम्झो त असां केला ख़रीद कया, 40 डज़न केला ख़रीद कयासीं। उन ते असां 2000 रुपया लागत लॻाई, यानी असां 2000 रुपए जी कास्ट ॾेई 40 डज़न केला ख़रीदा। हुन में असांजी कास्ट थी 2000, क्वांटिटी असांजी थी 40। पर यूनिट असांजी केतिरी थी, यानी हिकिड़े डज़न जी क़ीमत केतिरी थी। असां 2000 खे 2000 खे 40 सां वंडियो, असांखे आया 50 रुपया, यानी 50 रुपया फी डज़न जे हिसाब सां असां केला ख़रीद कया। यानी असांजी ख़रीदी क़ीमत थींदी 50 रुपया फी डज़न, या थी कॉस्ट प्राइस। हाणे सम्झो त असां उहे केला विकिणिया 40 जा 40 डज़न, असांखे 2400 रुपया हुन मां रिवेन्यू यानी कमाई थी। हाणे क्वांटिटी असांजी साॻी 40 डज़न आहे, 2400 खे 40 सां वंडींदासीं, जवाब ईंदो 60, या थींदी असांजी पर यूनिट, यानी पर डज़न हिकिड़े डज़न ते, यानी हुनजी असांजी विकिरे जी क़ीमत थींदी 60 रुपया फी डज़न। सो 2400 असांजी रिवेन्यू हो यानी कमाई ही, पर विकिरे जी क़ीमत 60 रुपया फी डज़न हुई। अहिड़ी तरह असांजी जेका मूर हो यानी कॉस्ट हुई उहा 2000 रुपया हुई कुल, पर ख़रीदी क़ीमत 50 रुपया फी डज़न हुई। हाणे इहा त असांखे ख़बर पई त मूर छा आहे ऐं कमाई छा आहे ऐं जेको आहे नुक़सान छा आहे ऐं फ़ाइदो छा आहे। हाणे अचो त असां हुनखे कैलकुलेट करण जी यानी हुनजो तख़मीनो लॻाइण जी कोशिशि कयूं ऐं सिखूं त हिनजो तख़मीनो कीअं लॻाइबो आहे। हाणे जेकॾहिं असां का शइ विकिणी जंहिंमें रिवेन्यू या सेल प्राइस वधीक हुई, ज़ाहिर हिनजो पुड़ हेठां त माना वधीक हुई, हिनजी कॉस्ट या कॉस्ट प्राइस घटि हुई, असांखे छा थींदो, मुनाफ़ो थींदो, नफ़ो थींदो, प्रॉफिट थींदो।
हिन में जेको असांजो टोटल प्रॉफिट थींदो उहो थींदो रेवेन्यू मां कॉस्ट कटींदासीं, यानी कुल कमाई मां मूर कटींदासीं त असांखे मिलंदो कुल नफ़ो केतिरो आहे। पर जेकॾहिं असां यूनिट सेल्स प्राइस मां कॉस्ट प्राइस कढी, यानी हिकिड़ी यूनिट जी जेका आहे असांखे यूनिट प्रॉफिट मिलंदो, यानी असांखे हिकिड़े एके ते मिलंदो त केतिरो असांखे नफ़ो थियो। अहिड़ी तरह जेकॾहिं असां लॉस ॾिसूं त जॾहिं असांजी कॉस्ट वधीक हूंदी आहे ऐं रिवेन्यू घटि थींदो आहे त उन महिल थींदो आहे लॉस, यानी नुक़सानु। सो उन नुक़सान में बि जेको टोटल लॉस हूंदो आहे उहो कॉस्ट मां रिवेन्यू माइनस कबो आहे त असांखे मिलंदो आहे नुक़सानु। ऐं जेकॾहिं यूनिट लॉस ॾिसणो आहे त असांखे कॉस्ट प्राइस मां, हिन प्राइस मां सेल्स प्राइस जेका आहे उहा माइनस करणी पवंदी आहे त असांखे जेको आहे मिलंदो आहे यूनिट वारो। हाणे असां जेकॾहिं पंहिंजे साॻे मिसाल ते ॾिसूं, जेको असां ॾिठो केलनि वारो, त असांखे 2400 में विकिणियासीं ऐं वरिता हुआसीं केतिरे में, 2000 में, त असांखे 400 रुपयनि जो फ़ाइदो थियो। इहो असांजो कुल फ़ाइदो थियो, कुल फ़ाइदो। पर यूनिट ते यानी फी किलो डज़न असांजो केतिरो थींदो, असांखे ख़बर आहे, ॾिठो त 60 रुपया हुनजी क़ीमत हुई विकिणण जी ऐं 50 रुपया हुनजी ख़रीदी क़ीमत हुई, असांखे थींदो 10 रुपया फी किलो। इहो असांजो थींदो यूनिट प्रॉफिट। अहिड़ी तरह जेकॾहिं कंहिं नुक़सान थो थिए कंहिं कारोबार में त असां नुक़सान बि ॾिसी सघूं था। सो फ़ाइदो ऐं नुक़सान ॾिसण लाइ असांखे ॾिसणो पवंदो आहे त कहिड़ी शइ वधीक आहे ऐं कहिड़ी शइ घटि आहे। जेकॾहिं असांजी रेवेन्यू वधीक आहे त असांखे नफ़ो थींदो, या सेल्स प्राइस वधीक आहे त नफ़ो थींदो, पर जेकॾहिं कॉस्ट प्राइस वधीक आहे त नुक़सानु थींदो। इन लाइ असां ॾिसूं था त ॿिन्ही लाइ अलॻि अलॻि असां फार्मूला आहिनि त कंहिं मां छा कटिजे, हमेशह वॾे मां नंढो कटिजंदा आहिनि। पर इहो असांखे हाणे यादि रखणा पवंदा। पर इहो यादि रखणु छा ज़रूरी आहे? तव्हांखे यादि हूंदो त असां जॾहिं इंटीजर्स पढ़िया हुआ यूनिट 4 जे पहिरें लेक्चर में, त असां पढ़ियो त पूरा अदद यानी इंटीजर्स मक़दारनि जो तरफ़ ज़ाहिर कंदा आहिनि, ऐं रक़म जी जॾहिं ॻाल्हि हूंदी आहे त वाधू अदद नफ़ो ॾेखारींदा आहिनि ऐं काटू अदद नुक़सानु ॾेखारींदा आहिनि। सो असां उन जे करे असां हिन खे इस्तेमालु कंदासीं, जेका असांजी नॉलेज आहे, जेका असांखे ख़बर आहे त रक़म लाइ नफ़ो जेको आहे उहो वाधू अदद ॾेखारींदा आहिनि ऐं नुक़सानु जेको आहे उहो काटू अदद ॾेखारींदा आहिनि। सो इहा शइ यादि रखंदासीं। ऐं असां इंटीजर्स वारो फार्मूलो, जीअं असांखे ही ॿ अलॻि फार्मूला यादि न रखणा पवनि, सो उन लाइ असां छा कंदासीं, जो असां जेकॾहिं ॾिसंदासीं हिन खे प्रॉफिट लॉस लिखूं, PL प्रॉफिट लॉस या नफ़ो या नुक़सानु, त हमेशह रिवेन्यू मां असां कटींदासीं कॉस्ट, यानी जेको असांखे कमाई थी उन मां असां लागत जेका आहे उहा कटींदासीं, मूर कटींदासीं। जेकॾहिं असांखे जवाबु पॉज़िटिव आयो, यानी पॉज़िटिव इंटीजर आयो, त प्रॉफिट थींदो। पर जेकॾहिं इन जो जवाबु नेगेटिव इंटीजर आयो, यानी ॿुड़ीअ खां घटि हो, त असांखे लॉस थींदो। साॻी सूरत में जेकॾहिं असां यूनिट ते ॾिसूं त यूनिट प्रॉफिट लॉस सेल्स प्राइस मां कॉस्ट प्राइस जेका आहे उहा कटींदासीं, यानी विकिरे जी क़ीमत मां ख़रीदी क़ीमत कटींदासीं। जेकॾहिं जवाबु असांजो वाधू आयो त प्रॉफिट आहे, जेकॾहिं जवाबु असांजो काटू आयो त उहो लॉस आहे। वारो अचो त असां इन खे वधीक वाज़े करण लाइ जेको असां केलनि जो मिसाल वरितो उन खे असां वरी कयूं। असां 40 दर्जन केला ख़रीद कया 2000 रुपए में ऐं 2400 में विकिणियासीं। हाणे असांजी जेका आहे कॉस्ट थी 2000 रुपया ऐं कॉस्ट प्राइस थी 50 रुपया फी डज़न। असां ॾिसी चुका आहियूं रेवेन्यू असांजो थियो, यानी कमाई थी 2400 रुपया ऐं असांजी सेल्स प्राइस यानी विकिरे जी क़ीमत थी 60 रुपया फी डज़न। हाणे असांखे नुक़सानु थींदो या फ़ाइदो, ॾिसंदासीं त छा आहे असां वटि। हिन में असां वटि रेवेन्यू वधीक आहे कॉस्ट खां, कमाई वधीक आहे मूर खां, उनजे करे असांखे थींदो फ़ाइदो। हाणे फ़ाइदे लाइ असां छा कंदा आहियूं फार्मूला इस्तेमालु, फ़ाइदे लाइ असां रेवेन्यू मां कॉस्ट माइनस कंदा आहियूं, या सेल्स प्राइस मां कॉस्ट प्राइस माइनस कंदा आहियूं। सो हिन में जेकॾहिं असां कंदासीं त 2400 मां 2000 माइनस कयासीं त कुल मुनाफ़ो त असांखे थियो, या कुल नफ़ो थियो 400 रुपयनि जो, पर फी किलो असांखे थियो 60 माइनस 50 बराबरि 10 रुपया फी किलो असांखे मुनाफ़ो या नफ़ो थियो हिन केले जे विकिरे मां। पर जेकॾहिं सम्झो त मार्केट सुठो कोन हो, असां वठी था आयासीं 2000 रुपए में, पर असां विकिणी सघियासीं रुॻो 1800 रुपए में,
छो त केरु वठे ई कोन पियो, वॾी मुश्किल सां असां 1800 रुपए में विकिणिया। त असांजी कॉस्ट थींदी 2000 रुपया पर डज़न। जेको कॉस्ट प्राइस थींदी ख़रीदी क़ीमत उहा थींदी 50 रुपया फी डज़न। पर रिवेन्यू असांखे थिया 1800 ऐं असांजी सेल्स प्राइस तॾहिं थींदी 45 रुपया फी डज़न। 1800 खे 40 सां वंडियोसीं, 45 रुपया फी डज़न। हाणे छा थींदो असांखे, असांजी जेको आहे कॉस्ट वधीक थी वई ऐं रिवेन्यू घटि थी विया, यानी कमाई घटि थी, लागत वधीक थी वई, त उन में असांखे थींदो नुक़सानु। इहो नुक़सानु असां कढण लाइ त केतिरो नुक़सानु थियो, असां फॉर्मूलो इस्तेमालु कंदासीं, कॉस्ट मां रिवेन्यू माइनस कंदासीं, यानी कॉस्ट मां रिवेन्यू माइनस थींदो ऐं अहिड़ी तरह कॉस्ट प्राइस मां सेल्स प्राइस माइनस थींदी, वॾे मां नंढो माइनस थींदो। इहो जॾहिं असां कंदासीं त असांखे ख़बर हुई त 2000 में असां वरितो, 1800 में विकियोसीं, त 200 रुपया नुक़सानु थियो। ऐं पर यूनिट असां 50 रुपए में वरितो, 45 में विकिणोसीं, त 5 रुपया पर यूनिट असांखे नुक़सानु थियो। त तव्हां ॾिसो त हिन में जेकर नफ़ो आहे त हुन में अलॻि फार्मूला आहे ऐं नुक़सानु आहे त अलॻि फार्मूला आहे। हमेशह वॾे मां नंढो घटि थींदो आहे। हाणे जेकॾहिं असां इन्हनि ॿिन्ही अलॻि अलॻि फार्मूलनि खे यादि न रखणु चाहियूं, असां सिर्फ़ु हिकिड़ो ई फार्मूला इस्तेमालु कयूं, जंहिंमें असां सेल्स मां हमेशह रिवेन्यू मां कास्ट माइनस कयूं ऐं सेल्स प्राइस मां कास्ट प्राइस माइनस कयूं। जेको मूं तव्हांखे ॿुधायो, त छा थींदो, जो पहिरीं सूरत में जॾहिं असां फ़ाइदो कमायो हो, त उन सूरत में असांजो छा थींदो, जो असां ॾिसंदासीं त असांजो प्रॉफिट एंड लॉस थींदो 2400 माइनस 2000 बराबरि 400। इहे असांजो थींदो प्रॉफिट एंड लॉस। ऐं जेकॾहिं असां यूनिट कढणु चाहियूं त असां यूनिट कढी सघूं था, पर हल फिलहाल असां हिन ॿिए खे नुक़सान वारे खे ॾिसंदासीं। त नुक़सान में जेकॾहिं असां ॾिठो, उन में साॻियो ई असां रखियो पहिरीं सेल्स प्राइस, पोइ कास्ट प्राइस, त असांजो जवाबु आयो -200, यानी हिते असांखे लॉस थियो, हिते असांखे प्रॉफिट हो। सो जेकॾहिं असां यूनिट में ॾिसंदासीं त यूनिट में बि असां साॻियो हिते ईअं कंदासीं, हमेशह पहिरीं सेल्स, उन खां पोइ कॉस्ट। सेल्स प्राइस ते आहे असांजी 60, उन मां कॉस्ट माइनस कईसीं 50, जवाबु आयो 10 रुपया, ही थींदो पर केजी, इहो थींदो असांजो प्रॉफिट। पर जेकॾहिं असां लॉस वारो कयो त असां छा कंदासीं, जो हमेशह विकिरे मां माइनस कंदासीं ख़रीद, सेल्स मां माइनस कंदासीं कॉस्ट, विकिरे मां ख़रीद। विकिरे जी आहे असांजी 45 रुपया, ख़रीद थी असांजी 50 जी, जवाबु ईंदो मुंहिंजो -5। इन जो मतिलबु 5 रुपया लॉस थियो मूंखे, इहो थियो लॉस, छो त माइनस आयो। ॿारहो, हिन में इहो फ़ाइदो आहे जो असांखे इहो फ़ैसिलो पहिरीं कोन थो करिणो पए त नुक़सानु आहे या फ़ाइदो आहे। असां सौ सिधो सेल प्राइस मां कॉस्ट प्राइस या रिवेन्यू मां कॉस्ट जेका आहे उहा माइनस था कयूं, ऐं जवाबु जेकॾहिं पॉज़िटिव थो अचे त प्रॉफिट आहे, जेकॾहिं नेगेटिव थो अचे या माइनस थो अचे त उहो लॉस आहे, उहो नुक़सानु आहे। हिकिड़ो दफ़ो असां वरी ॾिसूं, जॾहिं असांजी विकिरे जी क़ीमत या रेवेन्यूज़ वधीक आहिनि कॉस्ट या कॉस्ट प्राइस खां, यानी ख़रीदी क़ीमत खां, असांखे नफ़ो थो थिए, ऐं नफ़ो जेको आहे उहो तफ़ावत आहे असांजे कुल कमाईअ जो ऐं असांजी कुल मूर जो या लागत जो। यूनिट प्रॉफिट जेको आहे उहो असांजी विकिरे जी क़ीमत मां ख़रीदी क़ीमत कटियूं था त तॾहिं थो निकिरे। पर जेकॾहिं असांजी रेवेन्यू घटि आहे या सेल्स प्राइस घटि आहे ऐं कॉस्ट प्राइस यानी ख़रीदी क़ीमत वधीक आहे, उन में नुक़सानु आहे, ऐं नुक़सान में हमेशह जेको आहे उहो कॉस्ट मां रिवेन्यू माइनस थींदो आहे, यानी कॉस्ट प्राइस मां सेल्स प्राइस माइनस थींदी आहे। हिते ॿई शयूं हिक ॿिए में जेको आहे उहो बदिलजी थियूं वञनि जायुनि में। पर जेकॾहिं असां पूरनि अददनि जी कट वारो तरीक़ो इस्तेमालु कयूं त असां जेको आहे उहो हमेशह रिवेन्यू मां कॉस्ट माइनस कंदासीं या सेल्स प्राइस मां कॉस्ट प्राइस माइनस कंदासीं। पोइ ॾिसंदासीं त इहो पॉज़िटिव आहे या नेगेटिव आहे। पॉज़िटिव जी सूरत में प्रॉफिट आहे, नेगेटिव जी सूरत में लॉस आहे। हिन फॉर्मूले खे इस्तेमालु करण जो फ़ाइदो इहो आहे जो असांखे पहिरीं फ़ैसिलो कोन थो करिणो पए त प्रॉफिट ऐं लॉस आहे। असांखे मैथमेटिक्स पाण थी ॿुधाए, हिसाब पाण थो ॿुधाए प्रॉफिट ऐं लॉस आहे।
इहा ई मुंहिंजे ख़्याल में मैथमेटिक्स जी ऐं मिराज जी हिकु ख़ूबी आहे जो असांजा फ़ैसिला आसान करे थी छॾे। वारो अचो त असां हिकिड़ो मिसाल ॾिसूं। सम्झो त हिकिड़ो दुकानदार आहे, उहो जूस बि विकिणे थो ऐं खीर बि विकिणे थो। जूस जो पैकेट उहो वठी थो अचे 50 रुपया फी पैकेट जे हिसाब सां, विकिणे थो 60 रुपया फी पैकेट जे हिसाब सां। यानी कास्ट प्राइस 50 अथसि, सेल्स प्राइस 60 अथसि। ऐं जेको खीर जो दॿो आहे उहो 100 रुपए में वठी थो अचे ऐं 110 में विकिणे थो। ॾिसणो इहो आहे त हिन में कहिड़े में वधीक फ़ाइदो अथसि हुनखे। हाणे हिन में जेकॾहिं असां ॾिसूं त असांजो यूनिट प्रॉफिट लॉस आहे उहो 60 माइनस 50 थींदो, यानी 10 रुपया हुनखे फ़ाइदो थींदो जूस जे पैकेट मां फी पैकेट। पर जेकॾहिं असां मिल्क पैक ठाहियूं त उन में 110 मां 100 माइनस थो थिए, उन में बि 10 रुपया हुनखे फ़ाइदो आहे। हिन में बि 10 रुपया फ़ाइदो आहे, हिन में बि 10 रुपया फ़ाइदो आहे। त हुनखे कहिड़ी शइ वधीक पंहिंजे दुकान में विकिणणु खपे, हीअ या हीअ? सुवाल आहे न, त ही वधीक रखे या ही वधीक रखे। उन लाइ असांखे नफ़े खे भेटणो पवंदो। उनजे करे नफ़ो ऐं नुक़सानु हमेशह भेटबो आहे। असां जेको आहे उहो यूनिट 7 जे सबक 1 में पढ़ी चुका आहियूं त कारोबार में भेट लाइ सैकड़ो इस्तेमालु थींदो आहे। सो हिते बि असां सैकड़ो इस्तेमालु कंदासीं। सो कारोबार में भेट लाइ हमेशह असां सैकड़ो कारोबार में भेट लाइ असां सैकड़ो इस्तेमालु कंदासीं, जीअं असां पढ़ी आया आहियूं। पर जॾहिं नफ़े ऐं नुक़सान जो सैकड़ो असां कढंदा आहियूं त हमेशह ख़रीदी क़ीमत ते कढंदा आहियूं। उहो सेल्स प्राइस ते कोन, कास्ट प्राइस ते कढंदा आहियूं। यानी ही जेका ख़रीदी क़ीमत आहे उन ते थींदो आहे, हिन ते असांजो कोन हूंदो आहे दारोमदार। अचो त असां हिन ॿिन्ही सूरतुनि में सैकड़ो कढी ॾिसूं त कंहिंमें केतिरो सैकड़ो असांखे फ़ाइदो आहे या दुकानदार खे फ़ाइदो आहे। हिन में असांखे जेको आहे उहो 10 रुपया फ़ाइदो आहे। इन्वेस्टमेंट आहे 50 रुपए जी, 50 जी लागत ते 10 रुपया फ़ाइदो अथसि। त जेकॾहिं 100 रुपए जी कंदो त केतिरो थींदो? मां तव्हांखे सेखारे आयो आहियां। हिन में थींदो 100, 10 ॿिया 100 भाङे 50, ही ॿुड़ी हिन सां कटिजी वई, 1 पंजा 50, ॿिए 50 10, हिन ते असांखे आहे 20 सैकड़ो फ़ाइदो। हाणे जेकॾहिं असां हिनखे ॾिसूं मिल्क पैक खे, त मिल्क पैक में असां छा कयो, 100 जी लागत ही ऐं 10 जेको आहे हिन में फ़ाइदो थियो। 10 फ़ाइदो थियो 100 रुपए जी सीड़प ते, त एक्स थींदो 100 जी सीड़प ते असांखे 100 हूंदो आहे न, सैकड़ो त 100 ईंदो आहे। उनजे करे एक्स असांजो थींदो, असां क्रॉस मल्टीप्लिकेशन कंदा आहियूं, तव्हांखे यादि हूंदो, 10 ज़रबिया 100 भाङे 100 बराबरि थियो 10 सैकड़ो। हिन ते असांखे 10 सैकड़ो फ़ाइदो आहे। कहिड़ो वधीक मुनाफ़े बख़्श आहे? ज़ाहिर आहे ही वधीक मुनाफ़े बख़्श आहे। हिन ते असांखे 20 सैकड़ो फ़ाइदो आहे ऐं हिन ते 10 सैकड़ो फ़ाइदो आहे। वारो कारोबार में नफ़े ऐं नुक़सान जो सैकड़ो कढण लाइ असां उहे फार्मूला इस्तेमालु कंदासीं जेके असां हिन यूनिट यानी 7 यूनिट जे 4 सबक में सिखिया आहियूं। सैकड़े जी शरह कढण लाइ असां रक़म खे कुल सां वंडे ऐं 100 सां ज़रबींदा आहियूं। हिन में रक़म असांजी थींदी नफ़े ऐं नुक़सान ऐं कुल असांजो थींदो ख़रीदी क़ीमत ऐं असांखे हिन मां शरह मिलंदी। नफ़े ऐं नुक़सान जी शरह थींदी नफ़े या नुक़सान जी रक़म भाङे ख़रीदी क़ीमत ज़रबिया 100, या अंग्रेज़ी में जेका मां लिखां त परसेंट थींदो यूपीएल, यूनिट प्रॉफिट लॉस, सीपी कॉस्ट प्राइस मल्टीप्लाई बाय 100। हमेशह यादि रखो त ख़रीदी क़ीमत जेका आहे उहा हमेशह बेस हूंदी आहे, उहा हमेशह डिनोमिनेटर में हूंदी आहे। The base of profit loss is always cost price. ॿारो हाणे ही फार्मूला असांखे अची वियो। हिन में असांखे ख़बर आहे त नफ़े ऐं नुक़सान जी रक़म जेका हूंदी आहे उहा असां कीअं कढंदा आहियूं? असां कढंदा आहियूं सेल प्राइस माइनस कॉस्ट। हमेशह मां तव्हांखे ॾेखारियो आहे त इंटीजर जे सूरत में असांखे इहो इस्तेमालु करिणो आहे। जेकॾहिं असां हिन जी जाइ ते ही लिखी छॾियूं त असांखे छा मिलंदो? असांखे मिलंदो त नफ़े ऐं नुक़सान जी शरह बराबरि आहे
विकिरे जी क़ीमत माइनस ख़रीद जी क़ीमत ऐं भाङे ख़रीद जी क़ीमत। पोइ जेकॾहिं हिते थी सघे थो क़ीमतूं आहिनि त सभई टे क़ीमतूं हूंदियूं, पर असां वटि हिते मूर बि थी सघे थो, हिते यानी कमाई काटू मूर भाङे मूर। अंग्रेज़ी में ॾिसूं त परसेंटेज जेका आहे प्रॉफिट जी उहा थींदी सेल प्राइस माइनस परचेज प्राइस डिवाइडेड बाय परचेज प्राइस। हिते इहो ॾिसो त हीअ जेको डिवीजन आहे उहा डिनोमिनेटर में हिननि जे डिफरेंस जी आहे, हिननि जे जेको असांजी कट उपर थींदी उन खे डिवाइड करणो आहे। अचो त हाणे कुझु मिसाल हल कयूं। हिकु स्कूल जो थेलो 180 रुपयनि में ख़रीद कयो वियो आहे ऐं 225 रुपयनि में विकियो वियो आहे। फी सैकड़ो नफ़ो मालूम करियो। हाणे असां इहो फार्मूला ॾिसी चुका आहियूं त छा आहे, असांखे ख़बर आहे त जेको परसेंट आहे उहो आहे बराबरि सेल माइनस परचेज डिवाइडेड बाय परचेज, हमेशह परचेज सां डिवाइड थींदो, मल्टीप्लाई बाय 100%। परसेंट चवण न विसारजो, असां परसेंटेज था चऊं। सो हुन में असां छा थींदो, सेल असांजी आहे 225, उन मां असां 180 कट कंदासीं, वंडींदासीं 180 सां ऐं ज़रबींदासीं 100 सां। त हीउ असांजो छा थींदो, 225 मां 180 जा बाक़ी बचा 45, हेठि असांजा 180 जा 180 रहिया, ज़रबिया 100। हिनखे हाणे आणींदासीं सादी सूरत में। सादी सूरत में आणण लाइ असांखे 4 दफ़ा खोड़ वेंदो ऐं 1 चौंक चौंक, 2 चौंक 8, 5 दूं 10, जवाब ईंदो असांजो 25 सैकड़ो। तो असांखे हिन ते 25 सैकड़ो फ़ाइदो थियो। साए मां हिकु मोबाइल सेट 15,000 रुपयनि में ख़रीद कयो। कुझु वक़्त खां पोइ मोबाइल सेट 12,000 रुपयनि में विकियो। संदसि फी सैकड़ो नुक़सान मालूम कयो। हाणे असांखे ख़बर अॻु में ॿुधाए छॾियईं त नुक़सानु आहे, 15,000 में ख़रीद कयईं, 12,000 में विकियईं, त 3,000 हणो ॾींदी न, नुक़सानु आहे। हाणे उहो नुक़सानु असांखे मालूम करिणो आहे। साॻियो ई फार्मूला इस्तेमालु कंदासीं, हिकिड़ो ई फार्मूला इस्तेमालु कंदासीं। उहा परसेंटेज जेका थींदी असांजी, उहा थींदी सभिनी खां पहिरीं असां लिखियो आहे त सेल, सेल असांजी आहे हीअ असांजी आहे परचेज। सेल मां परचेज माइनस कंदासीं, 12,000 मां 15,000 माइनस कंदासीं, इंटीजर्स जी कट आहे ऐं वंडींदासीं छा सां, पी सां, 15,000 सां, उनखे 100 सैकड़ो। ही असांजो थींदो 12,000 मां 15,000 कट कबा थींदो माइनस 3,000 भाङे 15,000 ज़रबिया 100। हाणे इनखे असां सादी सूरत में आणींदासीं। ही 3 ॿुड़ियूं असां कटे छॾियूं, 1 त्रिका 5 त्रिका 15, 1 पंजा 50, 2 पंजा 10, माइनस खे न विसारजो, माइनस असांजो आहे माइनस 20%, यानी 20 सैकड़ो नुक़सानु। इन ते असां पंहिंजो अॼोको सबक़ ख़तमु था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।